लॉन्ग मार्च जो काफ़िलो जो 28 तारीख़ का हैदराबाद का शुरू थियो है। इन में ज़िले सदर ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी की तरफ़ां ये गाड़ियों जो काफ़िलो आयल है। ट्रांसपोर्ट मुहैया कई वही है। वरी अञा असांजा प्याला जेके ताज़ा दम आहिनि भरपूर जोश है सोचता नारे भुट्टो पंहिंजे मंदिर मंदिर की तरफ गामदन तमाम बेहतरीन इंतजाम हर जगह ते जिथे पड़ा हो तमाम बेहतरीन इंतजाम किया विया आहिनि। हींअर भी हिते तव्हां ॾिसो पिया त कणिक जो फ़सुल आहे उनजे मथां जेको टेंट लॻाए ऐं माण्हुनि खे मानी खाराइण लाइ जेको सिस्टम कयो वियो आहे। उनखां अलावा 2 किलोमीटर अॻियां हिन खां अॻिते जेको आहे वज़ीराबाद बाईपास ते 2 किलोमीटर अॻियां बि हिकिड़ी कैंप आहे। ॿ कैंपूं रखियूं आहिनि पोइ जिते माण्हुनि खे सहूलियत मिलंदी उहे माण्हू उते ई रहंदा। साईं हिते ज़िले टंडो लहर मां ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी जी क़यादत में जेको काफ़िलो रवानो थियो उन में असां वरी गाॾी पहुती आहे। ॿियों अली मोहम्मद वलारी साहिब जिन जी उन्हनि जी गाॾी जेका आहे हिनखे वज़ीराबाद कैंप ते पहुती आहे साईं जानवर शाह जी क़यादत में। ऐं इहे फ़िलहाल 2 गाॾियूं जेके हिते वज़ीराबाद वारी कैंप ते पहुतियूं। बयान ॾिसो पिया ऐं अॼु त 2 जेके बयान इंतिहाई अहम आहिनि जिन में शेख रशीद जो इहो बयान त असां जेको आहे ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं अॻे वोटनि जे बारे में जेको आहे क़बल वक़्तु वोटनि सां असां उन लाइ राज़ी आहियूं। ऐं ख़ासि तौर सिंध जे गवर्नर जेको आहे उन बयान ॾिनो आहे त PTI जा 18 जेके आहिनि MLA उहे असां सां गॾु।